घोड़नि ऐं घोटनि जीअं न थोरा ॾींहड़ा। घोड़नि ऐं घोटनि जीअं न थोरा ॾींहड़ा, कॾहिं मंझि कोटनि कॾहिं राही रिण जा। तहसील दुरेजी बेलूर जी नगरीअ मां अमीर हुसैन दौराणी पंहिंजे मामा अली हसन दौराणी जी यादि में पंहिंजे अंदरि जा अहसास हिन तरह लिखे थो। हा राजा भाउ, रिश्ता त सभई अज़ीज़ हूंदा आहिनि, प्यारा हूंदा आहिनि, पर के रिश्ता जॾहिं जुदाई करे वेंदा आहिनि त जी झुरी पवंदो आहे। माउ पीउ भेण भाउ चाचो मामू सभई रिश्ता अज़ीज़ हूंदा आहिनि। दोस्ती ऐं प्यार मोहबत जा रिश्ता बि अज़ीज़ हूंदा आहिनि, पर सच पुछी रिश्तनि में जेके रत जा रिश्ता हूंदा आहिनि उन्हनि में बि के त अहिड़ा रिश्ता हूंदा आहिनि जिन जे वञण सां जी झुरी पवंदो आहे। असांजो प्यारो मामा अली हसन दौराणी जेको हिकु महबूब माण्हू हो, यारनि ऐं दोस्तनि सां खिली मिलण वारो, मोहबतूं ॾियण वारो, नंढे तोड़े वॾे सां बेइंतहा प्यार करण वारो मामा अली हसन दौराणी, जंहिंजी यादि में लिखां त छा लिखां। असांखे का बि ख़बर न हुई त असांजो प्यारो मामा अली हसन दौराणी ईअं असां खां जुदाई करे वेंदो। मामा अली हसन दौराणी खूह जी खाटी कंदे खूह में किरी पियो। पहिरीं तारीख़ 5 महीनो 2015 जो उहो अभागो ॾींहुं जुमे जी राति असांजो प्यारो मामा अली हसन दौराणी असां खां हमेशह लाइ मोकिलाए वियो। हुनजो इलाजु असांजे वस में हुयो। हुनखे खणी कराची सिविल अस्पताल पहुतासीं, मगर मामा त अहिड़े पार मोकिलाए वियो जितां को बि वापसि नाहे वरियो। घोड़नि ऐं घोटनि जीअं न थोरा ॾींहड़ा। घोड़नि ऐं घोटनि जीअं न थोरा ॾींहड़ा, कॾहिं मंझि कोटनि कॾहिं राही रिण जा। असांजो प्यारा मामा अली हसन दौराणी अहिड़े पार वियो जितां को बि वापसि नाहे वरियो। अॼु बि सच जे पुछी त घर जे अङण ते वेहंदा आहियूं त हुनजूं यादूं पखियुनि जे वलरनि जीअं असांखे वराए वेंदियूं आहिनि। संदसि पुटु मोहम्मद रफ़ीक अब्दुल रशीद, संदसि भाइर गुल हसन अली गुल मीर हसन, असां सभई जॾहिं पाण में वेहंदा आहियूं त मामा बेइंतहा यादि ईंदो आहे। हुनजो ॻाल्हियूं असांखे यादि ईंदियूं आहिनि, हुनजो प्यार हुनजी मोहबत असांखे यादि ईंदी आहे। के माण्हू जॾहिं वेंदा आहिनि त ईअं लॻंदो आहे त ॻोठ में सुञ थी वई हुजे, शहर में सुञ थी वई हुजे। उहे रोड उहे रस्ता अॼु बि वीरान नज़र अचनि था, जिन रोडनि ऐं रस्तनि ते असांजो प्यारो मामा अली हसन दौराणी घुमंदो हो, यारनि ऐं दोस्तनि सां मिलंदो हो, सभिनी सां बेइंतहा मोहबत कंदो हो। मुंहिंजो प्यारो मामा जंहिंसां जॾहिं बि कचहरी थींदी हुई त प्यार मोहबत ऐं अख़लाक जा किस्सा ॿुधाईंदो हो। असांखे का बि ख़बर न हुई त हू वक़्त खां अॻु असां खां जुदायूं करे वेंदो। जेकॾहिं असांखे इहो पतो हुजे हा त हुन सां ख़ूब कचहरियूं करियूं हा, हुन सां गॾिजी घुमूं हा, पर असांखे को बि पतो न हो त मामा ईअं ई असां खां मोकिलाए वेंदो। सच जे पुछी त अॼु बि दुरेजी बेलूर जी उहा वाट, उहो रस्तो, उहा गली अॼु बि मामा जी राह तके निहारे थी, पर मामा त अहिड़े पार वियो जितां को बि वापसि नाहे वरियो। बसि चवंदा आहिनि जेको ठिकर ठहियो आहे हिकिड़ी ज़रूरु टुटंदो। शायदि असांजे प्यारे मामा अली हसन दौराणी जा ज़िंदगी जा ॾींहं ई एतिरा हुया ऐं हू असां खां मोकिलाणी करे वियो। बसि धणी दर दुआ आहे त रब पाक असांजे प्यारे मामा अली हसन दौराणीअ खे जन्नतुल फिरदौस में जाइ अता फ़रमाए। मामा त अबाणे क़ब्रस्तान में मिटीअ माउ हवाले थी वियो, पर हुन जूं ॻाल्हियूं, हुन जूं यादूं कॾहिं बि असां खां विसरी कोन सघंदियूं। अॼु बि संदसि पुटु मोहम्मद रफ़ीक अब्दुल रशीद, संदसि भाइर गुल हसन अली गुल मीर हसन, असां सभई हुनखे यादि कंदा आहियूं ऐं हज़ारे दुआऊं ॾींदा आहियूं त रब पाक हुनखे जन्नतुल फिरदौस में जाइ अता फ़रमाए ऐं असां सभिनी पोइरनि खे सब्र जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। तुंहिंजे शहर मां चूंडिजी माण्हू भलोड़ वियो।
जोड़ वियो हलियो